हुन खिलाफ़ कार्रवाई कई वञे। जस्टिस नेमतुल्लाह जो इहो चवणु आहे। पुलिस गुम थियल हिक शहरी सदाम जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। अदालत दरख़्वास्त मोकिलाए छॾी आहे। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते धुरियुनि खां ॿियनि गुम थियल शहरनि जी बाज़ियाबी बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। गुम थियल माण्हुनि जे केस में जेको बि मुलविस आहे हुन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जस्टिस नेमतुल्लाह जो इहो चवणु आहे। पुलिस गुम थियल हिक शहरी सदाम जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। अदालत दरख़्वास्त मोकिलाए छॾी आहे। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते धुरियुनि खां ॿियनि गुम थियल शहरनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अवांखे नाज़रीन आगाह कयूं पिया, सिंध हाई कोर्ट में गुम थियल शहरनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। जस्टिस नेमतुल्लाह जो चवणु आहे त गुम थियल माण्हुनि जी केस में जेको बि मुलविस आहे हुन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पुलिस गुम थियल हिक शहरी सदाम जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। अदालत दरख़्वास्त मोकिलाए छॾी आहे। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते धुरियुनि खां ॿियनि गुम थियल शहरनि